डिस्ट्रिक्ट रिपोर्टर सांगड़ महमूद कायम खानी की रिपोर्ट मुताबिक SSP सांगड़ कैप्टन सदाम हुसैन की हिदायत मंशियात फरोशन खिलाफ कार्रवाई जारी हैं। उन सिलसिले में SC शोखा रियाज हुसैन मैस अर्जी दबंग कार्रवाई। शराब ठाण वारनि ॿिनि भट्टियुनि ते छापो हणी 90 लीटर शराब हथ करे वरितो। पहिरीं छापे में 2 मंशियात फरोश नदीम मरी ऐं मुमताज़ मरी खे गिरफ़्तार कियो वियो, जॾहिं त हिकु जवाबदार फ़रार थियण में कामयाब थी वियो। छापे दौरान 60 लीटर तैयार थियल शराब हथ कयो वियो। ॿी कार्रवाई में मंशियात फरोश मोहम्मद बख्श खासखेली खे गिरफ़्तार कियो वियो, जॾहिं त संदसि हिकु साथी फ़रार थियण में कामयाब थी वियो। मौक़े ते 30 लीटर तैयार शराब हथ कयो वियो। छापे दौरान 100 लीटर अण तैयार थियल शराब खे ज़ाया करे ऐं भट्ठनि खे ड्राए साड़े छॾियो ऐं शराब तैयार करण वारनि ऐं गॾु करण लाइ इस्तेमाल थींदड़ बर्तननि खे कब्ज़े में पुलिस वरितो। गिरफ़्तार मंशियात फरोश खिलाफ़ मंशियात एक्ट जे कलमनि तहत केस दाख़िल करे वधीक जांच पिणु शुरू कई वई आहे। उन खां अलावा चोरी थियल वाटर पंप बि हथ कयो वियो आहे, जेको असल मालिक अज़ीज़ मरी हवाले कयो वियो। टंडो आदम जे SHO मुमताज़ अली खां अवड़ हंगामे केस में घुर्बल जवाबदार शाहनवाज़ सूमरो खे गिरफ़्तार करे संदसि कब्ज़े मां हिकु पिस्टल ऐं हिकु मोटरसाइकिल हुंडा 125 हथ करे वरिती।